गुलाम मोहम्मद में भूपे पारां ॿिनि हिंदू नींगरनि सां ज़्यादती, हिकु फौत ऐं ॿी जी हालत गंटी जोगी थी वई आहे। नासिन अवां खे ॿुधाईंदासीं। भूपे रामू कोहली नींगरी प्रेमी ऐं धनी कोहली खे ज़्यादती जो निशानो बणायो आहे। वाक़े बाद नींगरी प्रेमी कोहली फौत थी वई। धनी कोहली खे हैदराबाद अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। पुलिस कार्रवाई करे जवाबदार रामू कोहली खे गिरफ़्तार करे वरितो आहे। ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। नाज़िन कोट गुलाम मोहम्मद में भूपे पारां ॿिनि हिंदू नींगरनि सां ज़्यादती कई वई आहे। हिकु फौत ऐं ॿी जी हालत गंटी जोगी थी वई आहे। नाज़िन भूपे पारां नींगरी प्रेमी ऐं धनी कोहली खे ज़्यादती जो निशानो बणायो। वाक़े बाद नींगरी प्रेमी कोहली फौत थी वई। धनी कोहली खे हैदराबाद अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। पुलिस कार्रवाई करे जवाबदार रामू कोहली खे गिरफ़्तार करे वरितो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां ताईं पहुचाइनि पिया। कोट गुलाम मोहम्मद में भूपे पारां ॿिनि हिंदू नींगरनि सां ज़्यादती कई वई। हिकु फौत ऐं ॿिए जी हालत गंटी जोगी थी वई आहे। भूपे रामू कोहली नींगरी प्रेमी ऐं धनी कोहली खे ज़्यादती जो निशानो बणायो। वाक़े बाद नींगरी प्रेमी कोहली फौत थी वई। धनी कोहली खे हैदराबाद अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। पुलिस कार्रवाई करे जवाबदार रामू कोहली खे गिरफ़्तार करे वरितो आहे। कोट गुलाम मोहम्मद में भूपे पारां ॿिनि हिंदू नींगरनि सां ज़्यादती कई वई आहे। हिकु फौत ऐं ॿी जी हालत गंटी जोगी थी वई आहे। इन जा तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते असांखे जॉइन कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर जावेद कालरो। जी जावेद कालरो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, ही तालके कोट गुलाम मोहम्मद वागरे जी बस स्टॉप भरिसां हिकु इंतहाई अफ़सोसनाक हिसास वाक़ियो पेश आयो आहे। फौती जे वाक़नि मौजूदु जवाबदार भूपे रामू कोहली मुबैना तौर ॿिनि मासूम नींगरनि खे नाराज़ माउ खे वापसि आणण जो बहानो बणाए पंहिंजे घर वठी थधी पेप्सी जी बोतल में नशियावर दवा मिलाए पीआरे बेहोश करण बाद थाणस मुबैना तौर ज़बरदस्ती कई आहे, जंहिंमें 14 वरनि जी प्रेमी जी रवजी कोहली वाक़े बाद फौत थी वई आहे। जॾहिं त 13 वरनि जी धनी धी गुड्डू कोहली खे गणती जोगी हालत में इलाज लाइ हैदराबाद अस्पताल में वियो आहे। ऐं जॾहिं त कोट गुलाम पुलिस वाक़े में मुलविज़ भूपे रामू कोहली खे करे वधीक जांच करणु शुरू करे छॾी आहे, जॾहिं त लाशनि जा पोस्टमार्टम कया वञनि पिया। जी महिरबानी जावेद कालरो तफ़सील ॾियण लाइ।